अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो आहे 4 जेडीओ न्यूज़ ऐं आया वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। सकरण मां दिलदार चाढ़ी सकरण समाजी तंज़ीम एसडीए तरफ़ां सफ़ाई मुहिम हलंदड़, जॾहिं त अॼु सचल सरमस्त कॉलोनी जे रहवासियुनि एसडीए तंज़ीम सां मिली करे पंहिंजे घिटियुनि में सफ़ाई जी शुरूआत कई। उन मौक़े ते अॻुवाण 4 जेडीओ टीम जे नुमाइंदे दिलदार चाढ़ीअ सां ॻाल्हाईंदे चयो त इन में समाजी वर्कर भी आहिनि, सोशल मीडिया वारा दोस्त भी आहिनि ऐं हिन सां गॾोगॾु असांजो जेको नओं प्लेटफॉर्म ठहियो आहे एसडीए जेको आहे तक़रीबन 50 तंज़ीमनि ते मुश्तमिल गॾियल हिकिड़ो डेमोक्रेटिक अलायंस ठहियो आहे सकरण में। किचरा पॉइंट जेका आहे उते असां फिटी कयूं। टाउन तरफ़ां मुख़्तलिफ़ दुकाननि खे जेको आहे दॿा विझंदा वञनि पिया। जंहिं दोस्त खे दॿा नथा मिलनि उहे पंहिंजा 50 या 100 रुपया दॿो को महांगो कोन्हे को शहरनि खे असां एसडीए तरफ़ां दरख़्वास्त गुज़ारिश कंदासीं त 50-100 दॿो वठी करे घर जो ऐं दुकान जो किचिरो उन में विझी किचरा पॉइंट ते फिटी कनि। आज कुछ दिन खां सफ़ाई मुहिम शुरू कई आहे आगाही जे हवाले सां। शहरनि खे आगाही ॾियूं त किचिरो बजाए जो असां घिटीअ में उछलण जे या रोडनि ते उछलण जे असां हिकिड़ो डस्टबिन कोई एॾो महांगो न आहे। 50-100 रुपये डस्टबिन आहे। उहो डस्टबिन वठी पंहिंजे घर जो किचिरो उन में विझे। जंहिं महिल गाॾियुनि जो रोज़ रूट आहे ॾींहं में 1 खां 2 चकर, किथे 3 चकर भी रूट आहे उन्हनि जो, त जीअं वो गाड़ी अचे वो किचिरो उन्हनि जे हवाले कजे। सफाई मुहिम स्टार्ट की है जो कि काफ़ी दिनों से शहर में चल रही है। इसका मकसद है कि लोगों में अवेयरनेस पैदा करना कि शहर आपका है, आपकी भी जिम्मेदारी है। ये हमारी या सिर्फ टाउन की जिम्मेदारी नहीं है। हमें चाहिए कि टाउन के साथ मिलके कदम से कदम मिला के शहर को साफ सुथरा रखें और उसमें जो भी हमारी मदद होगी वो साथ होगी। जेको आहे सो अॼु जो ही जेको प्रोग्राम आहे सफ़ाई हवाले सां एसडीए जे प्लेटफॉर्म प्लस में सचल कॉलोनी जे दोस्तनि जे हवाले सां, लेकिन पाड़े वारनि खे शहर वारनि खे हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहींदासीं त महिरबानी करे सभु शइ टाउन कमेटी ते न भाड़ियो ऐं प्लस में जेको तव्हांजो किचिरो जेको बि आहे उहो कंहिं डस्टबिन में कंहिं शइ में विझी रखो ताकी टाउन इंतिज़ामिया जे लाइ बि थोरी सहूलियत थी वञे। लेकिन पंहिंजो शहर, पंहिंजी घिंटी, पंहिंजो मोहल्लो सम्झी करे उनखे साफ़ रखो। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ न्यूज़।